नासिनमा के हैदराबाद में अपडेट करना हलूं। सिंध हाई कोर्ट में जिनको मुलाजमन के अलाउंस न मिलण खिलाफ दाखिल दरख्वास्त बुधणी थी है। बिल्कुल नाज़रीन, दरख्वास्त तवानाई वाले खाते CEO जेनको होल्डिंग कंपनी MD वाबडा ऐं चेयरमैन बोर्ड ऑफ डायरेक्टर्स के नोटिस जारी किया विया आहिनि। 29 सेप्टेम्बर ते जवाब दाखिल कराइण जो हुकुम ॾिनो वियो आहे। अहम ख़बर आहे अवां ताईं पहुचाई पिया। हैदराबाद में सिंध हाई कोर्ट में जेनको मुलाजमन के अलाउंस न मिलण खिलाफ दरख्वास्त बुधणी थी। के अपडेट करना हलूं। अहम खबर है दरख्वास्त तवानाई वाले खाते CEO जेनको होल्डिंग कंपनी MD वाबडा ऐं चेयरमैन बोर्ड ऑफ डायरेक्टर्स के नोटिस जारी किया विया आहिनि। आगाह क्यों पिया। हैदराबाद में सिंध हाई कोर्ट में जिनको मुलाजमन के अलाउंस न मिलण खिलाफ दाखिल दरख्वास्त बुधणी थी है। तफ़सील वठंदासीं हैदराबाद में नसीर चना खां। नसीर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल विशाल। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद जिनको मुलाजमन के अलाउंस न मिलण खिलाफ दाखिल दरख्वास्त तवानाई वाले खाते CEO जिनको होल्डिंग कंपनी MD वाबडा समेत लागापिल धुरियुनि के नोटिस जारी कंदे 29 सेप्टेम्बर ते जवाब दाखिल कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सर्किट बेंच हैदराबाद में जस्टिस महमूद खान, जस्टिस खादिम हुसैन तुनियो ते मुश्तमिल डबल बेंच में दरख्वास्त गुज़ार आहे। सफ़दर राई उन जी दरख्वास्त ॿुधणी थी। जीअं इन दरख्वास्त गुज़ार अदालत मौक़ो अख्तियार कयो त एस्को, सेप्को ऐं पेप्को समेत वाबडा कंपनियुनि खे अलाउंस मिली चुको आहे, पर जिनको जे मुलाज़िमनि खे उहो अलाउंस जेको अञा न मिली सघियो आहे, तीअं ते अदालत लाॻापियल धुरियुनि खे नोटिस जारी कंदे 29 सेप्टेम्बर ताईं जवाब तलब करे वरितो आहे। जी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।